ओम शांति। हाणे असां 2 मिंट बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार बाबा खे याद करे मन जी कोई बि ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। हाणे असां बाबा जा महावाक्य ॿुधंदासीं। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था, हाणे ये जेकी दुख जी दुनिया आहे न, ये बदिले थी। दुख जी दुनिया सुख जी दुनिया ठहे थी। परमात्मा इन दुख जी दुनिया खे सुख जी दुनिया ठाहिणा आहे। त दुख जी दुनिया में ईअं न कि कई बार माण्हू भक्ति मार्ग में चईंदा आहिनि न, दुख खे बि सुख सम्झो। छो जी सोचता आहिनि दुख सुख मथियां वारो ई ॾींदो आहे, पर बाबा चए थो न, अहिड़ी बि कोई दुनिया आई बि हुई बि हाणे वरी अचण वारी आहे, जाते दुख जो नाम निशान न हो। भई ॾिसो, दुनिया में माण्हू केॾा प्रयत्न था करनि न। माण्हू गवर्नमेंट केॾी कोशिश थी करे, केॾी कॉन्फ्रेंस आदि थी करे, सभु देश विदेश वारा मिलनि था कि सभु सुख शांति सां रहनि, मतिलबु दुख जो नाम निशान ई न हुजे। त मतिलबु अहिड़ी दुनिया ॾिठी हूंदी तॾहिं त उहो पाए सोचनि था न, भई वापसि कीअं थींदो। अगरि कोई चीज़ असां ॾिठी ई न आहे त हुनजी असां आश बि न रखंदासीं। हाणे तव्हांजे जीवन में तव्हां ख़ुशियूं बि ॾिठियूं आहिनि, त दुख जे समय सोचंदा आहियो न कि वापसि वो ख़ुशियूं कीअं ईंदियूं। हीअं थोरी हुन दुख जे समय खे उहो ओड़ो ख़ुशियुनि वारो सम्झंदा आहियो। अहिड़ी दुनिया हुई जाते सुख ई सुख हुयो, शांति शांति हुई, पवित्रता ई पवित्रता हुई, ख़ुशियूं ई ख़ुशियूं हुयूं। बाबा चए थो, मां ही उहा दुनिया स्थापना करे सघियो। सिवाय निराकार परमात्मा जी कोई भी सुख जी दुनिया ठाहे न ॾेई सघंदो। भल माण्हू गवर्नमेंट प्रयत्न करे थी, लेकिन करे करे थकिजी पईंदी, कोई उन्हनि जो रिज़ल्ट न निकिरंदो। छो जी सुख जी दुनिया ठाहिण जो कमु परमात्मा जो ई आहे। हाणे ॾिसो, द्वापर युग खां हर धर्म पंहिंजे पंहिंजे समय ते आयो, पंहिंजो पंहिंजो पाठ वॼाई। भॻवान थोरी इंटरफेयर कयूं उन्हनि जे पाठ में। त हिन समय सृष्टि ते भॻवान जो पाठ थो हले। निराकार परमात्मा सतगुरु उहो हिन समय सृष्टि ते स्वयं ब्रह्मा जे तन में अची करे ख़ुदि जो पाठ थो वॼाए। भई हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पाठ हूंदो आहे न, त हिन समय सृष्टि ते भॻवान जो पाठ थो हले। त भॻवान जो कमु त भॻवान ई करे सघंदो न। असां चऊं न असां कंदासीं, ईअं थोरी थी सघंदो आहे। भॻवान जो कमु भॻवान ई करे सघंदो आहे। जॾहिं चईंदा आहिनि तुंहिंजी गत मत तूं ई ॼाणे, तूं ई सुख करता है, तूं ई दुख हरता है, तूं ही सतखंड जी स्थापना करण वारो। त मनुष्य आत्मा केॾी बि कोशिश करे, चए थी मुख सां कि सतखंड ठाहिण वारो तूं आहे, लेकिन ये नथी सम्झे कि पोइ जॾहिं हुन जो कमु आहे त हुनखे ई सॾु करो न, असां कीअं ठाहे सघंदा आहियूं। त उहो हाणे कलयुग आयो आहे, त हुन खां पोइ सतयुग अचण ई वारो आहे। त इहे जेका कलयुग अंत में बि दुख त ॾिसूं था न, भई हिते खाइण लाइ न आहे, रहण लाइ जॻह न आहे, पाप ई पाप थी वियो आहे। अहिड़े समय ते ई परमात्मा जो अवतरण थींदो आहे। त माण्हुनि खे सम्झणो खपे कि बरोबरि हिन सृष्टि ते परमात्मा अची वियो आहे। जॾहिं परमात्मा पंहिंजे पैगंबरनि खे, असांखे बि परमात्मा संदेश कंहिं न कंहिं द्वारा ॾिनई न, त असां सम्झी वियासीं। हाणे जे माण्हू खे बि परमात्मा जो संदेश मिले थो न कि हिन समय भॻवानु अवतरित थी वियो, उन्हनि खे सम्झी करे इहा ॻाल्हि मञणी खपे। अगरि अञा बि न मञंदा, अञा बि ख़ुदि ई कोशिश कंदा कि न असां ई पंहिंजे जीवन खे सुखी ठाहे सघंदा आहियूं, कोई भॻवान वॻवान न हूंदो आहे, त पोइ हुननि खे छा चईंदसि। चईंदा आहिनि न, विनाश काले विपरीत बुद्धि हाणे जो ई गायन आहे। जॾहिं परिवर्तन थियण जो समय हूंदो आहे, परमात्मा अची करे पंहिंजो ज्ञान ॾींदो आहे न, त कोटनि में कोई में बि कोई सम्झी सघंदो आहे। त उहो इन विनाश काल जे समय जो परमात्मा जे हिन ॻाल्हि खे सम्झी वियो कि हिन समय दुनिया बदिले थी, सुख जी दुनिया अचण वारी आहे,
उन सुख जी दुनिया में विकार न हूंदा, उन सुख जी दुनिया में हलण लाइ मूंखां वस्तु वठो, पंहिंजे खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो, दैवी गुणनि जी धारणा करो। जेको ॿार ॿुधी करे बि इहे नथो करे न, ऐं कई ॿार ॿुधनि ई नथा, त हुननि जी आहे हिन विनाश काले उहो भॻवान सां हुननि जी विपरीत बुद्धि थी वई आहे। हुननि जो बि कोई दोष न आहे, छो जो दुनिया में ॾाढा भॻवान निकिरी विया आहिनि न, त सोचनि था इहे बि कोई अलॻि ई भॻवान आहे। पर बाबा चए थो सोचे सम्झी करे इन ज्ञान खे ॿुधी करे सोचो सम्झो पोइ निर्णय करो। ॾिसो किथे बि तव्हांखे ईअं कोई चईंदो आहे कि ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि करो, छो जो परमात्मा ख़ुदि जो परिचय ख़ुदि ई अची करे ॾींदो आहे न। जॾहिं चईंदा आहियूं तुंहिंजी गत मत तूं ई ॼाणे, असां तूं में जो ज्ञान थी, तूं छा आहे तूं ई ॼाणे, तूं ई अची करे ॿुधाईंदे। त हाणे उहो अची करे असांखे चए थो मूंखे निराकार रूप में यादि करो, पवित्र रहो, हाणे पंहिंजे अंदरि दैवी गुणनि जी धारणा करो। असांखे त कंहिं बि न चयो पहिरियों ईअं, लेकिन इहे नई ॻाल्हि जॾहिं असां ॿुधूं था त सम्झूं था न कि बराबरि इहे त परमात्मा ई थो चए कि मुंहिंजो रूप निराकार आहे, मां तव्हांजी आत्माउनि जो पीउ आहियां। आत्मा ई न कननि इन शरीर में जो कन आहे न उन्हनि द्वारा ॿुधंदी आहे। जॾहिं असां स्वयं खे आत्मा सम्झी करे परमात्मा जो ज्ञान ॿुधासीं न त बराबरि आत्मा खे लॻंदो आहे कि हीअ त मुंहिंजो पीउ थो चइनि पियो। आत्मा एॾी नंढी हिन शरीर में वेठी आहे जो नज़र बि नथी अचे, लेकिन आत्मा ई सभु कुझु सम्झंदी आहे। त बाबा चए थो आत्मा हिन शरीर में न आहे त शरीर के कम जो न आहे, त मां बि उनखे ई सम्झाईंदो आहे जो कम जी चीज आहे। भॻवान शरीरनि खे न ॾिसंदो आहे, माण्हू त शरीरनि खे ॾिसनि था न, शरीर खे ॾिसंदा सुठो आहे किनो आहे, सनानु कयो अथई, सुठा कपिड़ा पाता अथई, फीचर्स शरीर जा ॾिसंदा आहिनि। लेकिन परमात्मा त समझदार आहे न, परमात्मा चईंदो आहे हिन विकारी शरीर खे मां छो ॾिसां, जेकी शरीर विकारनि सां ठहियल आहे इनखे मां छो ॾिसां, और शरीर त विनाशी आहे न, मां त अविनाशी थी आत्मा खे ॾिसी करे ॻाल्हाईंदो। त तव्हां बि हाणे न ख़ुदि खे आत्मा बिंदी, मुंहिंजो बाप बिंदी, ऐं साम्हूं वारे खे बि बिंदी आत्मा सम्झी करे हुननि सां मिलजो, ॻाल्हाइजो, संबंध व्यवहार में अचिजो। आत्मा एतिरी नंढी आहे जो हिन एॾे वॾे शरीर खे हलाए थी, इहो आहे सभिनि खां वॾी कुदरत। माण्हू त अलाए कहिड़ी कहिड़ी माण्हुनि कुदरतियूं ॾेखारे रखियूं आहिनि दुनिया में, पर बाबा चए थो सभिनि खां वॾी कुदरत आहे जो एतिरी नंढी आत्मा में 84 जन्मनि जो पाठ भरियल आहे, जो चीज ॾेखारे में नथी ॾे हुन में ई असांजो हर ॾींहुं हर सेकेंड जो पाठ भरियल आहे। भई हिन खां ॿिए सेकेंड मूंखे छा करिणो हो पहिरियों खां ई मुंहिंजी आत्मा में भरियल आहे। अॼु राति जो कल्ह परीहं जीवन में रोज़ तव्हां सां जो बि थिए थो न उहो तव्हांजी आत्मा में पहिरियों, आत्मा हिकु कैसेट आहे न, आत्मा में पहिरियों खां ई भरियल आहे। पर इन जो मतिलबु इहे न कि जो भरियल आहे जो लिखियलु हूंदो उहो ई थींदो, न। असांखे त बि सोचे सम्झी करे हर कर्म करिणो आहे, परमात्मा खे यादि करिणो आहे। छो जे अगरि कल्ह मुंहिंजे जीवन में कुझु बुरो लिखियलु हूंदो ऐं मां अॼु राति जो हाणे खां ई अगरि मां परमात्मा खे यादि कंदमि, वैसे त रोज़ ई करिणो खपे, ऐं असां परमात्मा खे यादि करे सुम्हूं था, उथूं था, सुबुह सुबुह जो असां परमात्मा सां गुड मॉर्निंग करे उथंदासीं न, त अॼु जे ॾींहुं जो बुरो मूंसां थियणो हूंदो न उहो थींदो सही, लेकिन मूंखे लॻंदो ई न कि कुझु थियो। त आत्मा में त पहिरियों ई भरियल आहे, कल्ह छा थियण वारो उहो असांजी आत्मा में आहे ई सही, कैसेट में भरियल आहे। लेकिन परमात्मा खे यादि करे हलंदासीं न ऐं सोचे सम्झी करे कर्म कंदासीं त असां सदा जीवन में सफल थींदासीं, असां विघ्ननि जे वश न थींदासीं, परेशान न थींदासीं कॾहिं बि। त बाबा चए थो हिन आत्मा खे ॼाणणु ॾाढो ज़रूरी आहे। दुनिया में कंहिंखे बि पतो न आहे कि आत्मा छा चीज आहे। असांजे शरीर खे हलाइण वारी जेकी मां आत्मा आहियां हुन जे बारे में कंहिंखे पतो न आहे। बाक़ी माण्हू शरीर जी नॉलेज ज्यादा थो रखे,
शरीर जे अंदर कीअं सभु कुझु हले थो उहो डॉक्टर ध्यानु था रखनि। शरीर ॿाहिरां शरीर खे कीअं सुंदर रखूं उहो तव्हांखे ब्यूटी पार्लर वग़ैरह वारा ॿुधाए सघंदा आहिनि। शरीर खे सुठा कपिड़ा पाराइण लाइ बि एॾियूं सुठी सुठी दुकानूं आहिनि। मेकअप आदि करण लाइ बि ॾाढो सामान आहे। लेकिन इन शरीर पंज तत्वनि जे इन शरीर खे हलाइण वारी मां आत्मा केरु आहियां, काथे इन शरीर में वेठी आहियां, कीअं मां आत्मा इन शरीर खे हलायां थी, काथे मुंहिंजो घरु आहे, मुंहिंजो पीउ केरु आहे, इहो न पतो आहे कंहिंखे बि। माण्हू रोज़ भॻवान खे यादि करे थो, लेकिन एतिरो न पतो आहे कि मुंहिंजी आत्मा जो उहो पीउ आहे। बसि भॻवान सम्झी करे हा भई भॻवान खे यादि करो, न त काथे कुझु ग़लति न थी वञे। वहमनि जे कारण बि माण्हू भॻवान खे यादि थो करे कि भॻवान खे नमस्ते करो, भॻवान खे मथो टेको, काथे वरी भॻवान असांजो बुरो न करे छॾे कि हिन मुंहिंजे अॻियां मथो न टेके, मुंहिंजे गुरुद्वारे मंदिर में न आयो। इहे वहमनि जे कारण बि माण्हू भॻवान खे मञे थो। पर बाबा चए थो मां त तव्हांजी आत्मा जो पीउ आहियां न, तव्हां ख़ुदि खे आत्मा नथो सम्झो त मूंखे बि नथा पहचानो। त इन करे हिन दुनिया में, हिन कलयुगी घोर अंधियारे वारी दुनिया में असां जाते एतिरो ज्ञान थी वियो आहे कि मनुष्य आत्मा खे ख़ुदि जे बारे में न पतो आहे। रोज़ भॻवान खे मां यादि थी करां, मां केरु थी यादि करां इहो ई न पतो आहे। ऐं भॻवान सां मुंहिंजो संबंध छा आहे उहो ई न पतो आहे। चऊं था माता पिता सां बालक तुंहिंजा पर संबंध चाहींदे हुए बि उनखे पंहिंजो पीउ नथा सम्झो। त थी वियो न अज्ञान। ज्ञान हुयो न असांखे केॾो वॾो। त इहो ई अज्ञान जॾहिं असांजी बुद्धि मां दूरि थी वेंदो न, जॾहिं मां बुद्धि में इहा सम्झ अची वेंदी कि मुंहिंजी आत्मा जो पीउ उहो परमात्मा आहे, मूंखे रोज़ हुनखे यादि करिणो आहे, हर समय हुनखे पाण सां गॾु रखिणो आहे। कोई पंहिंजे देह जे माउ पीउ खे भुलिजंदो आहे। देह जे माउ पीउ, भाउ भेण, पति पत्नी, ॿारनि खे कोई भुलिजे थो? सपननि में बि उहो ई यादि था अचनि। त शरीर खे हलाइण वारी आत्मा जे पीउ खे छो था भुलिजो? उनखे छो नथा यादि करो? कंहिंखे चओ न रोटी खाइण खां पहिरियों भॻवान खे यादि करो, नमस्ते, उन में बि आलस। पोइ चईंदा छा भॻवान भॻवान था करो? छो जी संबंध यादि आहे न। इहो ई संबंध यादि हुजे कि मुंहिंजी आत्मा जो उहो पीउ आहे त कोई चईंदो ईअं? माण्हू खे संबंध न पतो हुजण जे कारण, उहो छा चीज़ आहे उहो न पतो हुजण जे कारण माण्हू भॻवान खे बि कम ते ई यादि कंदो आहे। बाबा चए थो कि हाणे मां इहो ई अज्ञान तव्हांजी बुद्धि मां कढणु आहियो। ॿारनि खे हाणे ज्ञान मिलियो आहे न, जॾहिं इहे ई ज्ञान सम्झी करे तव्हां जीवन जींदा न त तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। जॾहिं असां इहे सोचंदासीं कि मां एतिरी नंढी आत्मा केॾे वॾे शरीर खे हलायां थी, ऐं आत्मा में जो पार्ट भरियल आहे न उहो कॾहिं बि ख़तमु न थींदो आहे, मिटाए न सघंदा आहियूं असां। कोई सोचे भई माण्हू सोचंदो असां गंगा सनानु था करूं असांजा पाप धुलिजी वेंदा, लेकिन गंगा सनानु कंदव पाणी त शरीर ते पईंदो न, आत्मा ते पियो छा? ऐं वैसे बि गीता में बि लिखियलु आहे आत्मा खे न सनानु कराए सघंदा आहियूं, न जलाए सघंदा आहियूं, न कटे सघंदा आहियूं। त आत्मा में त पाप कर्मनि जो लेप शेप आहे, उहो कीअं मिटंदो? त बाबा चए थो उहो मुंहिंजी यादि सां मिटंदो। आत्मा में जो पार्ट भरियल आहे उहो त भरियल ई आहे, लेकिन परमात्मा जी यादि सां न असांजी आत्मा में जो कचिरो भरियल आहे न, विकारनि जो, बुराइनि जो, पाप कर्मनि जो, उहो सभु साफ़ थी वेंदो। आत्मा गोरी चमकीली आत्मा थी वेंदी आहे, हिकदमि चमकंदो उहो सितारो, हीरो जीअं चमकंदो आहे न तीअं असांजी आत्मा थी वेंदी। ऐं जेतिरी असांजी आत्मा स्वच्छ हूंदी न, साफ़ थींदी वेंदी, ओतिरो सत्संग में असांखे शरीर बि ओतिरो सुंदर मिलंदो, ओतिरो ई आत्मा जे शरीर जो श्रृंगार थींदो। अॼु राधे कृष्ण लक्ष्मी नारायण खे माण्हू केॾो सुठो श्रृंगार था कराइनि, राम सीता खे नथा कराइनि, ऐं पोइ हर धर्म स्थापकनि खे नथा कराइनि। गुरु नानक देव खे छो नथा कराइनि एॾो श्रृंगार? गुरु गोविंद सिंह खे छो नथा कराइनि एॾो श्रृंगार? ये जेका बि आहिनि मुस्लिमनि जा, सिखनि जा, ईसाइनि जा, इन्हनि जे धर्म स्थापकनि खे माण्हू इन्हनि जे वॾनि खे एतिरो श्रृंगार नथो कराए। राधे कृष्ण ऐं लक्ष्मी नारायण खे छो थो कराए?
छो जो इन्हनि जी आत्मा और शरीर ॿई पवित्र हुयो। गुरु नानक जी आत्मा जंहिं शरीर में आई न, माण्हू त सोचदा आहिनि भई ॾिसो गुरु नानक देव बि त शादी कई, ॿार पैदा कई, हुन बि त एॾो दुख ॾिठईं असांजी, लेकिन जंहिं शरीर खे तव्हां गुरु नानक देव जी सम्झी करे पूॼो था न, उहो आई न। हुन जे शरीर में त गुरु नानक देव जी आत्मा प्रवेश कई हिकु सेकेंड जे लाइ, हिकु सेकेंड जे लाइ, थोरी समय जे लाइ प्रवेश करे धर्म स्थापक जे लाइ 2 शब्द चई, जप साहिब तो सुख मिले, वो हली वई, पंहिंजो ॿियो शरीर वरितई हुन। लेकिन त बि गुरु नानक देव जी आत्मा खे पहिरियों शरीर बि विकार सां ई पैदा थियल मिलियो, छो जो उहो आयो ई कलयुग में, त हुनखे पवित्र शरीर मिली न सघंदो आहे, त हुननि जो राधे कृष्ण जहिड़ो श्रृंगार थी न सघंदो आहे। त बाबा चए थो ॾिसो माण्हू गुरु नानक देव जी, गुरु गोबिंद सिंह देव जी, इन्हनि सभिनि पंहिंजे पंहिंजे धर्म स्थापकनि जी, जीसस क्राइस्ट, ईसाई जेका आहिनि, जेका इब्राहिम वारा इस्लामी धर्म वारे पंहिंजे इब्राहिम खे जेको वॾो सम्झी करे पूॼनि था न, उहो आई न। ॾिसो केॾो वॾो ज्ञान अंधेरो आहे न माण्हुनि जे अॻियां। त बाबा थोरी थो चए कि तव्हां मूंखे देहधारियुनि जे रूप में, गुरु नानक देव जी आत्मा बि चई हुन साहिब खे जपो त तव्हांखे सुख मिलंदो। माण्हू अॼुकल्ह चए थो भई ॾिसो सभिनि शादियूं कयूं आहिनि, ॿार पैदा कया आहिनि, उहो बि त गुरू जो नाम जपदा हुया, तव्हां बि करो, पर सोचो त सही, परमात्मा थोरी चईंदो तव्हां शादियूं करे विकार में वञो। गीता में त लिखल आहे काम काश मां शत्रु, परमात्मा ईअं नथो चए तव्हां गृहस्थी न स्थापन करो, लेकिन जेकी परमात्मा असांखे सुख जी पवित्र गृहस्थी ठाहे ॾेई हो न, सतयुग जी, उहो गृहस्थी जे लाइ परमात्मा हाणे असांखे तयार थो करे। सतयुग में बि शादी थींदी, लेकिन सतयुग में शादी खां पोइ कोई विकार में न वेंदा। हिन समय कलयुग अंत, उहो बि जॾहिं भॻवानु हिन सृष्टि ते आयो आहे न, हिन समय कोई शादी करे थो न, त इहो बि महापाप आहे। शादी करे थो या माण्हुनि जी शादी कराए थो न, इहे बि पाप था करो था। माण्हू सोचंदो आहे कन्यादान महादान, परंतु बाबा चए थो तव्हां कन्या खे दान था करो, उन खां पोइ उहा केॾी ॿिए में थी वञे, गटर में थी वञे, विकार में थी वञे। काम विकार मतिलबु गटर में वञणु, त केॾो वॾो पाप आहे। जॾहिं तव्हां ॿुधो था, सम्झो था कि हिन सृष्टि ते परमात्मा आयो आहे, हुन खां पोइ बि तव्हां शादियूं था करायो, विकार में था वञो, त केॾो वॾो पाप आहे न। त अहिड़े पाप खां हाणे बाबा असांखे बचाइण आयो, हिन करे बाबा रोज़ रोज़ थो चए न कि ख़ुदि खे आत्मा सम्झो, परमात्मा खे निराकार रूप में यादि करो। ऐं जंहिं बि कलयुग में शादी वादी कई आहे, जंहिं बि धर्म स्थापक कई आहे, उहो त नर्क जा माण्हू आहिनि न। नर्क में दुख हुयो त उहो आया, परमात्मा जो संदेश ॾिननि, त उन्हनि खे पंहिंजी धर्म स्थापन करण लाइ नर्क जी दुनिया में पैदा थियणो हुयो। उन्हनि पंहिंजी नर्क जी दुनिया में गृहस्थी ठाही। असां छो उन्हनि जे पुठियां वञूं, जॾहिं असांखे परमात्मा मिलियो आहे ऐं असांजे लाइ उहो एॾी सुठी दुनिया थो ठाहे जिते विकार जो नाम निशान न हुजे, त समझदार केरु? उहो समझदार थींदो छा हिन एतिरो ज्ञान ॿुधंदे हुए बि हिन नर्क में शादी करे विकार में वञे? त उहो त सभिनि खां वॾो केरु थी वियो? महामूर्ख थी वियो, बेवकूफ़ थी वियो न उहो। इनखे चइबो आहे विनाश काले विपरीत बुद्धि। त बाबा हाणे चए थो हर हिकु ॻाल्हि खे सोचे सम्झी करे, ईअं न बसि वॾा चवनि था, हिननि चयो, हिननि कयो त असां छो न। कलयुग जी गृहस्थी हलणी हुई, हाणे न हलाइणी आहे। जॾहिं असांखे पतो लॻी वियो परमात्मा हाणे सतयुग जी गृहस्थी ठाहिण आयो आहे, त हाणे कलयुग जी गृहस्थी न वधणी खपे। जेके न पतो आहे उहो वधाए थो, पर असांखे त पतो लॻी वियो न, त असां छो वधायूं? न त बाबा चए थो अगरि पतो लॻण खां पोइ बि तव्हां अहिड़ो ग़लति कमु कयो न, त उन्हनि खे 100 गुणा ज्यादा सज़ा मिलंदी आहे। अज्ञान काल में माण्हू करे थो उहो ठीकु आहे, उन्हनि खे त पतो ई न आहे, त उन्हनि खे एतिरी सज़ा न मिलंदी। लेकिन ज्ञान में अचण खां पोइ, एॾियूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ बि अगरि असां अहिड़ो ग़लति कमु था करूं न, त असांखे 100 गुणा सज़ा मिलंदी आहे। अगरि तव्हांखे पतो ई आहे उहो करणी बि आहे, त पहिरियों बाबा खे ॿुधाए करे, बाबा खां क्षमा मांगे करे, पोइ तव्हां जेको करिणो अथव करो। लेकिन
ॿियनि जे चए ते अची करे अहिड़ो कोई कमु न कजो, ॾाढी सावधानी सां हलाए। हिन करे त इहे ज्ञान ॾाढो माण्हू घटि वठंदा आहिनि। छो? छो जो हिन ज्ञान में अचण खां पोइ अगरि तव्हां परमात्मा खे ॼाणे करे हुनजी ॻाल्हियूं ॿुधी करे हुन सां प्रतिज्ञा करे ऐं पोइ तव्हां ग़लति कमु कयो न त तव्हांखे 100 गुणा सज़ा मिलंदी। त बाबा चए थो कि हाणे एतिरी नंढी ॻाल्हि, केतिरी नंढी सी ॻाल्हि आहे न कि मां आत्मा मुंहिंजो पीउ परमात्मा। हाणे देहदारी मापिन खां वॾो बि परमात्मा आहे न असांजो। ॾिसो जेका बि देहदारी मापी आहिनि उन्हनि जे बि शरीर में त आत्मा आहे न, उन्हनि जो बि पीउ उहो आहे। त वॾो वॾो पीउ असांखे चए थो कि तव्हांजी दुखनि जो कारण इहे विकार आहिनि, काम क्रोध लोभ अहंकार, इन्हनि खे छॾो। त मञिणो खपे न। अगरि अञा बि न मञंदासीं त पोइ सज़ा खाइणी पवंदी। त ॿारनि खे बाबा इहे ई घड़ी घड़ी स्मृति थो ॾियाराए। बाबा घड़ी घड़ी छो थो चए ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, ताकि आत्मा जी बुद्धि जगे, ताकि आत्मा सम्झे कि मूंखे केरु मिलियो आहे, मूंखे केरु इहे ॻाल्हियूं थो ॿुधाए, मां कंहिंजी रोज़ रोज़ ॻाल्हियूं थी ॿुधायां, हिन सृष्टि ते केरु आयो आहे, मां किथां जी रहण वारी आहियां। जॾहिं इहे सभु ॻाल्हियूं आत्मा खे सम्झ में अची वञे न त आत्मा जे मन खे शांती मिलंदी आहे, आत्मा खे ठिकानो मिली वेंदो आहे। भई अञा ताईं त आत्मा भटके थी न, ये जेका बि तव्हां धर्म स्थाननि ते वञो था न, ये तव्हां भटको था। बाबा चए थो ये तव्हांजी आत्मा शरीर द्वारा भटके थी, छो जो हुनखे सुख शांती खपे। हाणे असां शरीर खे एॾो सुठो घरु आहे, एॾो सुठा ॿार आहिनि, कपिड़ा आहिनि, खाइण पीअण लाइ चीजियूं आहिनि, त बि आत्मा खे सुख नथो मिले न। ॾिसो आत्मा खे शांती नथी मिले महल जहिड़े घर में रही करे बि, तॾहिं त उहो हेॾे होॾे तीर्थनि ते मंदर गुरुद्वारनि में भटके थी कि मूंखे सुख मिले। भई हेॾे वॾे घर खां बि हुनखे आत्मा खे सुख नथो मिले, हेॾी चाउमीन पिज़्ज़ा बर्गर खाईंदे हुए बि आत्मा खे सुख नथो मिले। त बाबा चए थो छो नथो मिले, छो जो आत्मा जो पीउ परमात्मा आहे। जेसि ताईं आत्मा पंहिंजे पीउ सां न मिलंदी न तेसि ताईं हुनखे सुख न आहे, शांती न आहे। तंहिंजे करे जेसि ताईं असां पंहिंजे पाण खे आत्मा न सम्झंदासीं, परमात्मा खे यादि न कंदासीं न निराकार रूप में, तेसि ताईं आत्मा खे सुख न आहे। त उहो सुख हुनखे तॾहिं मिली सघंदो। त बाबा चए थो हाणे तव्हां सत्संगनि में ॾिसो अहिड़ी कोई ॻाल्हियूं न ॿुधाईंदा आहिनि, छो जो उहो देहधारी हूंदा आहिनि न, उहो ख़ुदि बि देहधारी आहिनि। त ख़ुदि बि देहधारी आहिनि, ख़ुदि देहधारी गुरु ठही करे गद्दी ते वेठा आहिनि, तव्हांखे ज्ञान था ॿुधाइनि, तव्हांखे भॻवान जो नाम जपण था सेखारिनि। लेकिन भॻवान केरु आहे? ॾिसो अगरि उहो भॻवान जो नाम जपण सेखारिनि था त उन्हनि विकार खे छॾियो आहे न, तॾहिं उहो तव्हांखे गद्दी ते वेही करे सेखारण जे लाइक़ु ठहिया आहिनि। मतिलबु सम्झण वारी ॻाल्हि आहे कि जेसि ताईं मनुष्य आत्मा विकारनि खे न छॾंदो न तेसि ताईं परमात्मा सां हुनजो कनेक्शन न थी सघंदो आहे। त इन करे इहे विकार ई आहे जो असांखे भॻवान सां दूर थो करे। त इन करे कलयुगी दुनिया में परमात्मा हिन सृष्टि ते आयो आहे ऐं हुन सां असां न मिलूं सिर्फ़ु विकारनि जे कारण, हीअ बि केॾी ग़लति ॻाल्हि थी वई न। जॾहिं माण्हू कोई बि धार्मिक कमु कराईंदो आहे न, कुझु बि घर में कुझु बि पूजा आदि, त विकारनि जो परहेज़ कंदो आहे। ॾिसो तीर्थनि ते बि माण्हू वेंदा आहिनि त विकारनि जो परहेज़ कंदो आहे, सभु विकारनि जो। बि चईंदा आहिनि कि क्रोध न करो, एॾी फालतू ॻाल्हियूं न करो, भॻवान जो नाम जपो। मतिलबु इहे सभु ॻाल्हियूं असांखे भॻवान सां दूर करनि थियूं न। त असां सिर्फ़ु होॾे ई वञूं त ई हिननि ॻाल्हियुनि खे छो छॾो? असांजो त पीउ आहे परमात्मा, त असांखे सदा ई हिन विकार बुराइनि आलतू फालतू ॻाल्हियूं, दुख ॾियणु, जोर सां चिल्लाइणु, रोइणु रुसणु, इन सभिनि खे छॾिणो पवंदो। तॾहिं असां सचे सचे परमात्मा जे यथार्थ नाम रूप खे पहचाने करे ऐं हुन सां मिलन मनाए सघंदासीं। छो जो इहो ई संगम युग आहे जॾहिं परमात्मा परम धाम खे छॾे करे असांजे लाइ हिन सृष्टि ते आयो आहे। सॾ बि त असां ई करायोसीं न। भॻवान खे छा पई जो हिन नर्क जहिड़ी दुनिया में ईंदो? जॾहिं असां ई हुनखे घड़ी घड़ी सॾ पिया करूं त उहो आयो आहे त कम से कम असांखे पतो लॻी वियो। तव्हांखे पतो न लॻे हा त ॿी ॻाल्हि आहे, जॾहिं तव्हांखे पतो लॻी वियो, तव्हांखे ॿुधण में बि सुठो थो लॻे, त हाणे समय खे पहचानो।
ऐं परमात्मा खां पंहिंजे लाइ स्वर्ग जो वरितो वठी वरितो। अच्छा, मीठे मीठे स्किल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सो सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग नमस्ते वरदान आहे। पंहिंजी शक्तियों गुणनि द्वारा निर्बल खे शक्तिवान ठाहिण वारा श्रेष्ठ दानी सहयोगी ठहो। बाबा चए थो श्रेष्ठ स्थिति वारा सपूत ॿारनि जी सर्व शक्तियूं सर्व गुण समय प्रमाण सदा सहयोगी रहंदा आहिनि। मतिलबु असांखे परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा में एतिरी शक्तियूं एतिरा गुण पंहिंजे अंदरि भरे रखणा आहिनि कि कॾहिं बि कंहिंखे बि ज़रूरत पए न त असां हुनखे सहयोग ॾेई सघूं। माण्हू सोचंदा आहिनि भई पैसा इकट्ठा करे रखूं, सामान इकट्ठो करे रखूं, कॾहिं बि कमु अची वेंदो। पर बाबा चए थो कि हाणे उहो त तव्हां कयो भले करे रखो, बाबा उन्हनि जे लाइ मना नथो करे, पर बाबा चए थो हाणे पंहिंजी आत्मा में बि एतिरी शक्ति असांजी आत्मा में हुजे, एतिरा गुण हुजनि कि कोई बि दुखी अशांत परेशान आत्मा असांजे साम्हूं अचे न त उनखे उहा शक्ति मिले, उहो गुण मिले ऐं उहो आत्मा खे असां हाणे इन रीति सहयोग ॾियो। हाणे त बाबा चए थो उहो मुंहिंजो सपूत ॿार हूंदा आहिनि, उहे ॾाढा सुठा ॿार हूंदा आहिनि। बाप द्वारा जो असांखे शक्तियूं गुणनि मिलनि थियूं न उहा हाणे अज्ञानी आत्माउनि खे दान में ॾियो, परेशान आत्माउनि खे इहो दान ॾियो। परमात्मा खे यादि, कोई बि परेशान आत्मा तव्हांजे साम्हूं अचे न दुखी अशांत त तुरंत बाबा खे यादि करे ऐं हुन आत्मा खे ॾिसी करे बाबा खे चइजो बाबा हिन आत्मा खे जो शक्ति खपे उहो ॾियो, जो गुण खपनि उहो ॾियो। ऐं हुनजे लाइ न सभिनि जे लाइ बि चई सघंदा आहिनि तव्हां त बाबा चए थो त निर्बल आत्मा खे शक्तिशाली ठाहे छॾियो अथव। हाणे मुख सां कंहिंखे सम्झाइण ॾियण जो समय न आहे। हाणे कहिड़ो समय थो हले, परमात्मा खे यादि करे सभी आत्माउनि खे जो शक्ति खपे, जो गुण खपे, जो सहयोग खपे उहो प्राप्त थी वञे। इहो मन में सदा संकल्प करो बाबा खे यादि करे त सभिनि खे इहे दान मिले। इहे ई सभिनि खां वॾो दान स्लोगन आहे जो दृढ़ निश्चय सां भाग्य खे निश्चित करे छॾींदा आहिनि न उहो ई सदा निश्चिंत रहंदा। भई बाबा चईंदो आहे तव्हांजो भाग्य ठाहिण वारो तव्हां ई आहियो, बिगाड़ण वारा बि तव्हां आहियो, ठाहिण वारा बि तव्हां आहियो। जेतिरो असांखे पंहिंजे जीवन में सुठो भाग्य ठाहिणो आहे न त उनखे पको करो कि न मुंहिंजे जीवन में त ईअं ई थींदो, मूंखे पंहिंजो जीवन ईअं ई जीअणो आहे त तव्हां निश्चिंत रहंदव। देखा देखी न करो। अॼु दुनिया में टेंशन छो आहे? छो जी असां हिक ॿिए खे ॾिसूं था। असां वटि छा आहे, असां वटि ॾाढी सारियूं सुठियूं चीजूं आहिनि, असांजो जीवन ॾाढो सुठो आहे, ॾाढी ख़ुशियूं आहिनि। लेकिन ॾिसो हाणे तव्हां पंहिंजे जीवन खे ॾिसी करे ॾाढा ख़ुशि आहियो। हाणे तव्हां ॿिए खे ॾिठो न जो अगरि तव्हां खां कुझु अलॻि ऐं ज्यादा पैसे वारो या ॿियो कोई बि चीज ॾिसंदा आहियूं त ख़ुशी गायब थी वेंदी। त असां अहिड़ी चीज़ अहिड़ी माण्हुनि खे ॾिसूं ई छो? भले मिलो ॾिसो लेकिन मन में न रखो। मन में सदा इहे ई रखो कि मूं जहिड़ो ख़ुशि कोई न आहे, मूं जहिड़ो भाग्यवान कोई न आहे। छो जी जो मूंखे आहे उहो हुनखे न आहे ऐं हुनजी चीज अगरि असांखे मिली बि वई न त बि असां एतिरो ख़ुशि न रहंदासीं। छो जी जो जहिड़ो हूंदो आहे न, जो जंहिंजी जहिड़ी सोच हूंदी आहे हुनखे उहो ई मिलंदो आहे ऐं हुन में ई ख़ुशि रही सघंदो आहे। अॼु असां कंहिं ग़रीब खे तव्हां महल में वठी वञो न हुनखे सुठो न लॻंदो, हुनखे उहा ई झोपड़ी सुठी लॻंदी। त हिन करे जो असां वटि आहे न हुन में ई ख़ुशि रहो।